मुझा का करे पर ज्यादा अपन सकन करे जे जान मते उ सारा जख्म जगा दात देव ने जख्म जरे लगा तने जख्म ये बेहोशी जमीन मते गिरी पियो सदा मुना उतानो आया ए टेको ने सौ गयो तने के जख्मी ने कैस में खणी पट्टी करायो जरे मते सौ गयो तने होश की अखी खोले यारे त बाहर पर मारो मुके मते खणे पिया या दादा बाना किना का खणी जो के जख्मी ने कैप में खणी लो तो इलाज करायो तो के मारो तक लगा है तलवार ये नेज़े जा तो जो सारो बदन जो छाणी बंदी जो है जे मु अल्लाह के वास्ते न करो मु अल्लाह ने के वायदो कियो है यदि जीरो हो तो ये तंबो कना कीला तो मुके भला केना का खणी जो जाता होश में बरोबर या टेकोड़ी मुके तंबो से उबियायो असा में टेकोड़ी उबियायो दात ने सेयो जख्म आयो बड़ो खतरनाक जख्म हो ई जने लगो तो बेयो की जमीन में कयो है मोह में चीख करे अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चीख सुनी बाहर निकल जियादा बन सकन जमीन में बेयो की आलम में पियो है अल्लाह जो भी दौड़ दौड़ियो पट मते रही रियो ऐन जो सर खणी करी हज मुबारक में रखे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यारो तेरो जिस्म जो को जगह नहीं भी जिना हथ लवड़ दोए तारे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताला रोम दिल में मेहरबान बनायो हो उन अखी में जा लुड़क जारी थी गया ते लुड़क वनी ज्यादा वने सकन जे चेहरे मते वनी करया चेहरे मते जे लुड़क करया तारे होश में अची अखी खोले ॾियारे अल्लाह जे नबी जो चेहरो को नजर अचे वरी अखी बंद के त भला कुरो गाले खावता न तो वजन भला बेहोश इंसानो वरी अखी खोले वरी बंद करे तारे अल्लाह जे नबी वरी अखी मत हाथ ॾिनो त जो आखिरी टाइम है तेरे अखी जो बंद करया तारे मोहम्मा चेतो है मुझा आका आओ तो जी चेहरे के भी न्याय है तो मुझे अखी को बंद करिए अल्लाह जे वास्ते मुझे आखिरी दीदार करना मौलूम न कर या मतो नी मुझे रब जने मुझे पुछंदो त आखिरी सागिरी त नजर के मते पई वी तले जान तो जी पैगंबर जो चेहरो न्यारे को आयो आखिरी दीदार पर मुझे पैगंबर जे चेहरे मते जो है ना दीदार करना मुझे ना मौलूम न कर पढ़ाए मुझे आका इतनी गवाही नहीं दे जे कि जरो ते तो ये तंबू जो फरो पियो आज आखिरी साज पे तो ये तंबू मते दिया तो इतनी गवाही ने अल्लाह के दरबार में अरे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है दिया तो राजी खुश थी वञो अल्लाह ताला अठो जन्नत जा दरवाजा तोला खोले छॾियाई अठो दरवाजे में अल्लाह तो इस्तक़बाल करींदो एतिरी ॻाल्हि पूरी थी यादि पर सकल में करे रब से मुलाकात कई सुबुह भी दीन जी सच्ची मोहब्बत मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जंहिं जी जान जी पण परवाह न कई ऐं वॾे में वॾी आत्मा जे इम्तिहान जा ॾींहं हुआ जंग औद जो मैदान हो जंहिंमें हिंदा औरत अबू सुफियान जी घरवारी कदर दुश्मन थी करे हारी हुई इनाम ॾेई करे गुलाम खे हुनजो जरनेल काको अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे मथे कुफार ऐं काए लड़ण वारो काको इन आलमी मैदान में शहीद थियो इहो काको हो केतिरे क़िस्म जा ज़िंदगी में दुख ऐं तकलीफ़ूं आया पर जॾहिं अली हमज़ा खे शहीद कयो वियो इन जा चहिरा कटे हिंदा पंहिंजे मुंहं में चॿे ज़हर में फिराया ये हिदायत की जाफ़र औरत हुई ये अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काके जी लाश जा नक कन वॾे बेनिशान बेहुरमत बनायो वियो इहे जॾहिं तुंहिंजे काके जी हालत ॾिठे तॾहिं कसम खणी चए त कसम है मुंहिंजे रब करीम जो आहे मोहम्मद ऐं मुंहिंजा घरनेल काका मुंहिंजी ज़िंदगीअ में दुख ऐं तकलीफ़ूं मूंखे घणे आया कुफारे घणे हमला कया जलावतन कयो तंग कयो तकलीफ़ूं ॾिनो पर अॼु जेको मुंहिंजी दिल मथे दुख जा डूंगर टुटी पिया अहिड़ो गम मूंखे कॾहिं पण नाहे थियो पर मुंहिंजा काका तो राज़ी ख़ुशि थी वञे छो भाई जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे जन्नत जी बिशारत ॾिनो अहिड़ियूं आत्मा मुस्लमान मथे आयूं पर अल्लाह जो दीन उन्ही कॾहिं पण कीन छॾियो अल्लाह जे दीन ते हमेशह वफ़ादारी कंदा रहिया त मुंहिंजा ॿाहिरो पंहिंजे पण दीन ते वफ़ादारी करणी पवंदी क़यामत ॾींहुं अल्लाह जे दरबार में पंहिंजे हाज़िर थियणो पवंदो जंहिं ॾींहुं मदरसे ऐं मस्जिद ऐं अल्लाह जे दीन ते बग़ावत कई त क़यामत ॾींहुं पंहिंजो दाख़िलो जनम जे अंदरि अची वेंदो अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त जेकी पाण सौ नेम ते अमल करण जी ऐं पंहिंजे तौफ़ीक़ अल्लाह अता फरमाए ऐं बच्चे जेकी पाण सां बयानु कयो इन बच्चे खे अल्लाह अॻियां वधाए हाणे बच्चे जी इनाम जेको आहे से मां तक़सीम कयूं था जेको अलॻि जेके इनाम मिलई उहो सारी पाण हाणे वेही करे वञूं था जमात जी अमुक कई माण्हू आहिनि अलॻि अलॻि इनाम पण बच्चे खे ॾिनी आहे पर कुल इनाम बच्चे खे जेको मिली है से 1400-1500 रुपया पूरा इन बच्चे खे जमात तरफ़ इनाम मिली है इन खां बाद नोटबुक ऐं पेनूं जेको हर हिकु बच्चे खे ॿ पेनी ऐं ॿ नोटबुकूं ॾिनियूं वेंदियूं अल्लाह ताला पंहिंजी इन इनाम खे हिते क़बूल करे ऐं पंहिंजे बच्चे जो जेको हौसलो अॻियां वधाए हाणे रोशनाबाई सिद्दीक़ खे हिकिड़ी नोटबुक ऐं पेन खे ॾे ॿ नोटबुक हिकिड़ी पेन हिन खां पोयां हरियाणा बाई जे उते ॿ नोटबुक हिकिड़ी पेन हिन खां पोयां मुरीबत बहन आसफ ॿ नोटबुक हिकिड़ी पेन हिन खां बाद हकीमा बाई अबैराज ॿ नोटबुक हिकिड़ी पेन हिन खां बाद फपूरा बाई हाजी फायर ॿ नोटबुक हिकिड़ी पेन
जनाबाद शरीफा भाई हाजी हुसैन बनोट बुकू अपनी बहन नजीरा भाई हाजी साहब बनोट बुकू अपनी बहन सलमा भाई मोहम्मद कासम बनोट बुकू अपनी बहन सलमा भाई मोहम्मद कासम सलमा भाई जियो हसीना भाई सिद्दीक बनोट बुकू अपनी बहन रुकिया भाई कासम बनोट बुकू अपनी बहन हफ्ता भाई बनोट बुकू अपनी बहन हेलो आने तो कहीं इजाजत है वाले मैंने जनाबाद उस्मान रमजान वाले आलो अब ये कोई सुबह दे प्लानिंग में माहौल हेलो उस्मान रमजान में आयो हाई बैन अरे अब्दुल रज़ाक हसन अपनी नोटबुक में बैन इब्राहिम उस्मान निजामुद्दीन उमर शोएब आगे से अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अजीज बिरादरों नौजवान साथियों मुझा मिट माइटो सारा सुनने वाला हाज़रीन मुझा भाइयों मुझे माओ बहनों अजो कोटी पिछली रात सबे गदर थी इन मदरसे ने उन निंदड़े ने मौक़ूम बच्चे की ज़बान में जानो खूब पैगंबर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारे में मज़मून कुरान करीम की आयत को या की बात कर रही है उसको इतनी मार्क्स तो ये था कि
सदन मूंखे ॾाढो ॾुखियो थिए थो पर मके जी ज़मीन मूं वटि जीअं मथे हाथी बनाए वेठो आहियां लाचार बणी वई आहे पोइ छा कयां तॾहिं अलाह ताला जल शानो दिलि खे तस्कीन ॾेई हुकुम मोकिलियो साहिब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गम न कर तोजे वञण खां बाद मके वारा ऐं तजुर्बो की न कंदा तोजे लॾे वञण खां बाद मके वारे मथे रोज़ी जा दरवाज़ा की न खुलंदा तोजे लॾे वञण खां बाद मके जी ज़मीन मथे मींहं की न वसंदा तोजे लॾे वञण खां बाद मके जूं आगेवानियूं क़ाइम की न रहंदियूं तोजे वञण खां बाद मके जा माण्हू ख़ुशियूं हिन मके में की न कंदा यकीन सम्झी लाहिजा उनखे ख़बर आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मके मां लॾे वियो तॾहिं मके मथां रहमत जी जेका नज़र अलाह जी हटी वई ऐं मके जा माण्हू मजबूर थिया वॾे में वॾा शाहूकार ऐं दौलतमंद इंसान कमज़ोर थिया उन्ही रोज़ीअ में जा बरकतूं वेंदियूं रहियूं मके जी ज़मीन वैरान थी मके जा मुशरक लाचार थिया अबू जहल जहिड़ा वॾे में वॾा दौलतमंद शाम ऐं मिस्र जे तरफ़ वापार करण वारा वापारी लाचार बेवस बणी विया अबू सुफियान जा हथियार ज़मीन मथे फिराए वेंदा अबू लाभ जहिड़ा लाचार बीमार बणिजी विया अलाह जी लानत अची उन मथे वसण लॻी तव्हां त अहिड़ो काल थाली दुकार पियो मके वॾा रहमत जा वॾल हटी विया अबू जहल जहिड़ा वॾे में वॾा दौलतमंद मके में उकड़ा तलाश करण लॻा त किथे सुकलूं हॾियूं मिले अची खियो ही अलाह जी रहमत उन मथां अचण जे पैगंबर खे लॻायो तॾहिं अलाह ताला उन मथां रहमत जी नज़र हटाए छॾी ऐं मके जा वॾे में वॾा रईस मुर्दार हॾियूं खणी ऐं जबर लॻा त मुंहिंजा ॿाहिरो उहो जेकॾहिं तारीख़ जे नज़र मथे वे त यकीन सम्झी लाहियो जज मदरसा आई जज जी सलामती आहे जज मदरसा आई जज वटि दौलत आहे जज मदरसा आई जज वटि अमन आहे जज इन जा दुश्मन बनंदा त यकीन सम्झी लाहियो पोइ आई पर ज़मीन मथे जज कीन कंदा सिफ़ारिश मथां अलाह मदद छॾींदो साईं मदरसे साम्हूं बुग़्ज़ न रखो मदरसे साम्हूं असद न कयो जेतिरो बणी सघे एतिरो वॾा थी सघे इन अलाह जे दीन जी मदद करियो ऐं अलाह जे दीन मथे ॾींदा अलाह खे अॻियां वधाईंदो हमेशह में सिनी माण्हू अलाह जे दीन जी मदद कई अलाह उन मथे रोज़ी रिज़्क़ जा दर अलाह अहिड़ी जाइ मथां खोलिया जितां उनखे रहण में गुमान न हो इन पूजन खे जे पाणी पीआरियो अलाह उनखे माला माल करे छॾियो त अॼु सॼो हिन कोठ जे अंदरि सुम्हाइजे थो हिनखे पाणी ॾियण जी ज़रूरत आहे पर हुन पाणीअ खे 12 महीना तव्हां बंदि करे छॾियो आहे जे दिल में बुग़्ज़ रखी इन जो पाणी बंदि कंदासीं त अलाह पंहिंजा पाणी बंदि करे छॾींदो अलाह दीन अलाह जो आहे ही हमेशह में ॻाल्हि रहंदो पाण ज़मीन मथे न हूंदासीं जंहिं लाइ छा अपील कई वञे थी त सदको ऐं ज़कात केतिरो जेकी थिए थो इन मां जेकी पण पुॼी सघे ही मिस्कीन खे पण ॾियो ऐं मदरसे जे अंदरि पण जमे करायो त दीन जो कमु अॻियां हली सघे मुंहिंजे माए बहन खे अर्ज़ु कयो वञे थो जेको ॾींहं राति पंहिंजे पैसे खे देखीअ लॻाए रखनि थियूं जेको कुकुड़ खणी अचे तंहिं वटां गिनी लाहीं खाइण खणी वारा अची त हुन वटां गिनी लाहीं पर कॾहिं के औरत जो मदरसे जे अंदरि नालो न आहे जंहिं औरत अलाह जे दीन ख़ातिर मदरसे में पंहिंजो नालो लिखायो हाणे इस्लाम अलाह जे दीन में था औरतें कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं हिन वेचारीअ खे त ख़ाली दुनिया जी दीन त खपे थी टोल ठातो आहे करो मूंखे किताब मिले खुला टोल बिना मदार बेस्ट में दाख़िल थी वञा एतिरे लाइ टोल अहिड़ो दुनिया में पहिरियां जंहिंजी ज़कात मूं न ॾेवाजे त डायरेक्ट आउं जनम में हली वञा एतिरे जनम में वञण जूं तयारियूं करे पई पर आख़िरत जे मुल्क जे तरफ़ इन जी नज़र न आहे हाणे हू मोमिन औरतूं बदर जे मैदान में जेके तीर में वॾा उते क़ौम लाइ पटी करण लाइ हाज़िर थियूं हाणे उन औरत खे मुंहिंजूं माण्हू भेणूं ऐं पंहिंजे दिलि में रखो जंहिं अलाह जे नाले लाइ करे पंज क़ुर्बानियूं अलाह जे दीन ख़ातिर ॾिनियूं मसलो बि छा आहे मैदान जे अंदरि दुआ करणु लॻी त मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तूं कामयाबी ऐं कामरानियूं अता करीं जॾहिं आयो कानो ख़ुशख़बर ॾियारो कासुद तॾहिं पुछे थी त मैदान जंग जी भला मूंखे ख़बर ॾिए थो कि हारो तोखे ख़बर ॾियां इन जे अंदरि सॼो माण्हू शहीद थी वियो तॾहिं चए थी सॼो भाउ शहीद थी वियो चए थी त मुंहिंजे भाउ जो तोखे नथी पुछां ऐं घणी मुस्लमान ऐं मुंहिंजे आका जो पुछां थी त उहो कीअं तॾहिं ॿियो कास्ट आयो उन थियो त इन जंग जे अंदरि सॼो पुत्र क़ुर्बान थी वियो ऐं शहीद थी वियो तॾहिं चए थी पुत्र अगरि पुत्र वेहे थो भाउ अगरि भाउ वेहे थो पर चए थी त मूं हिन जो कीन पुछियो हो मुंहिंजे आका जो तोखे पुछां थी तॾहिं हिकिड़ो ॼणो आयो चए थियो त तुंहिंजो घर वारो पण शहीद थी वियो तॾहिं घर वारे जॾहिं सुणे तॾहिं दिलि में थोरो अफ़सोस थियो तॾहिं मौत जे कपिड़े खे ॾाढो विझे थी त मथां चीख निकिरी वञे ऐं अलाह जे दरबार में ॾिनल क़ुर्बानियूं रायगान वेंदियूं आहिनि तॾहिं हुनखे चए थी त मुंहिंजे भाउ जो मुंहिंजे पुट जो मुंहिंजे घर वारे जो मूं तोखे न पुछियो हो हाणे तव्हां पुछां थी त मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं आहे तॾहिं ॼण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सलामत ऐं हयाती आहे तॾहिं चए थी त बसि जेकॾहिं मुंहिंजो आका सलामत आहे त असांजी विणी जी सलामती आहे ऐं मुंहिंजा परवरदिगार इन मैदान जे अंदरि मुंहिंजी 3 क़ुर्बानियूं ॾिनियूं इन खे तूं
करे मोशर जे मैदान में वञा ऐं तूं मूंखे पुछे जाए औरत तूं बुरो खणी आ वई तॾहिं आउं चवंदीअ ईअं ऐं मुंहिंजा रब करीम तुंहिंजे दीन लाइ तरह क़ुर्बानी ॾेई पोइ आ वई आहे इहा आउं दावो उते कंदुसि ऐं मुंहिंजूं माऊं ऐं भेणूं ऐं कहिड़ो उते दावो कयूं जो लिस्ट जे अंदरि नालो न आहे औरत हमेशह इस्लाम जी मदद कई तव्हां मुस्लमान औरतूं आहियो अलाह जे नाले मथे ख़ैरातूं करियो ज़कात जेका आहे पंहिंजे टोले जी कढी करे पंहिंजे जानी खे उन जनम जे बाहि खां बचायो जिन जनम जे बारे में ॿी आशा सिधी का मोहन जी मां पुछो अलाह जे पैगंबर सलाह जे मदद सां त अलाह जा नबी दुबले हुस्न जे कुएं जे बारे में मूंखे ॿुधाए तॾहिं चए त हीउ जनम जो को तबक़ो आहे जंहिंमें इंसान खे दाख़िल कयो वेंदो राति ॾींहुं गमे जे अंदरि मुब्तला हूंदा पर आहे आशा ही हू तबक़ो आहे जंहिंजे अंदरि जेको इंसान दाख़िल थिया ही हमेशह गमे जे अंदरि मजबूर हूंदा इन तबक़े खां ॿियो जेको दौलत जा तबक़ा आहिनि अलाह हुन रोज़ 4 दफ़ा पना घुराईंदा तव्हांखे जेकर दुनिया में बचणो आहे त अलाह जे नाले मथे ख़ैरात करियो ख़ैरात जेको आहे त इंसान खे आफ़त खां बचाए ॾियो अलाह जे पैगंबर सलाह सलम जो तव्हांजे घर जे अंदरि का शइ न वे पर अधु खजूर अलाह जे नाले मथे ख़ैरात करे पंहिंजे जानी कंहिं जानम जे बाहि खां बचायो तव्हांजी मदरसो पंहिंजे शहर जे ॻोठ जे अंदरि चालू आहे वधारे में वधारे जेकी पुॼी सघे ॿारनि जी मदद कयूं अलाह जे दीन जी पाण मदद कंदासीं अलाह पंहिंजी मदद कंदो ऐं जेकॾहिं अलाह जे दीन लाइ करे पाण जा थींदा ऐं घर बंदि कया त अलाह ताला पाण ते ध्यान के अंदरि मुसीबतूं मोकिलींदो या कि तव्हां पुराणे मजीद में छो करे आई त हुई तव्हांजा घर तव्हांजूं आबादियूं तव्हांजा वारा तव्हांजो औलाद तव्हांजा माउ पीउ ऐं तव्हांजा रिश्तेदार तव्हांखे अलाह जे दीन में वधीक मिठा में ऐं उन में हर शइ चाहे क़ुर्बान करियो जेका शइ चए उहो मिली ॾियो पर अलाह जे दीन ख़ातिर जेकॾहिं ख़ैरात नथा करियो त भले दौलत धन दौलत मौजूदु हुए पर इंतज़ार करियो चंद ॾींहं राति जे अंदरि अलाह जो अज़ाब जी करो कंदो अलाह पना में रखे अज़ाब कना अलाह पंहिंजी दिल्ली खे ॾींहं वारियूं दिल्ली बनाए 12 महीने जा 300 रुपया ऐं 200 रुपया जी पर मुश्किल कमु न आहे पर पंहिंजूं दिल्ली अलाह जे दीन लाइ करे ॾियण लाइ करे मजबूर लाचार बनी वई हुई अरे मुस्लमान जो तारीख़ था ॾियारो चंदे जो ऐलान थिए थो जेको मजबूर मिस्कीन मुस्लमान मदीने घटीअ गलीअ में ते रहण लॻे थो त मारो मरे चंदो थी पिया आऊं पूरो ॾींहुं हेवा मुंहिंजी घरवारी ऐं बचनि जी मुंहिंजे घर में न भई का शइ मौजूदु न दौड़ते यहूदी में पुॼे थो हू चए थो त 4 किला ज्वार तोखे आउं ॾींदो या 4 किला कोई क़िस्म जो अनाज या ज्वार तोखे ॾींदो हल मुंहिंजे वारीअ खे पाणी पीआर चंदे में लिस्ट में नालो लिखाए करे वञी साई राति पाणी हुनजे वारीअ खे पीआरे थो सुबुह जो आयो त हिनखे 4 किला अनाज मिले थो तॾहिं 2 किला पंहिंजे बचे लाइ रखी अचे थो ऐं 2 किला खणी करे अलाह जे नबीअ जी ख़िदमत में पेश करे थो अलाह जे नबीअ लखें जी तादाद में चंदो आहे उन खणी करे कर करे हुनखे पकिड़े छॾियो त अॼु हिन इंसान जी जेको ख़ैरात में अलाह राज़ी थियो आहे पहिरियों कंहिंजी मथे खुदा मजबूर थींदो हिनजे घर जे अंदरि का शइ न हुई पर सारी राति में पाणी फेंके फेंके 4 किला मिले 2 किला अलाह जे दीन ख़ातिर खणी आयो ऐं 2 किला पंहिंजे बचे ॿार लाइ रखी आयो उहो बि दीन जी सची मोहबत जेके मुंहिंजा ॿाहिरि उहो दीन जी मोहबत पंहिंजी दिलि मां निकिरी चुकी आहे पाण क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब खे कहिड़ो भला जवाबु ॾींदासीं जिते सॼ जी घेरे मथे उथियो थो ॿाहिरो पघर में बुॾल हूंदा कंहिंजो पघर गिरीअ ताईं कंहिंजो पघर घोड़े ताईं कंहिंजो पघर नानी सूबी कंहिंजो पघर कॾहिं सूबी के माण्हू पघर में बुॾल हूंदा के गुनहगार जो पघर सितर जो ज़मीन में हेठि हूंदो उन ॾींहुं पंहिंजी भला कहिड़ी हालत थींदी उन ॾींहं जे बेहोश करा उन पघर खां जे करे बचणो आहे त बसि पंहिंजी जान ऐं जिस्म अलाह जे दीन जे तरफ़ माइल करियो मुनाफ़िक़ में शरारतूं छॾे ॾियो झिलाए जो बिल्कुलु छॾे ॾियो हथ दिलि मां कढी विझो यानी अलाह जे आख़िरत जो ख़ौफ़ हुए त अलाह जी दीन जी मदद करियो न का जाइज़ जो नमाज़ूं पढ़ो पर जेको हालत पंहिंजो वॾी इजाज़त हुननि पंहिंजी रीतियूं रायगा थी वञो ॿाहिरि जेकी अलाह वटि क़बूल थी थींदी त मुंहिंजी अलाह वटि दुआ आहे त जेकी पाण सो इन में अलाह पंहिंजो अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजा गुनाह पंहिंजो ग़लति